अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व क़ाल अल्लाहु तबारक व तआला वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। मकर ढोल ढिलो मकर ढोल ढिलो ना तो मुँह निमाणी असां कोन्हे मुँह कमीणीअ जो बग़ैर तो पिलो यार तुझो नाव निलो ऐं त वठियो वेठड़ी आहियां। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जी ही महफिल मरहूम मोहम्मद अय्याज अली सूमरो ऐं उन जे घर वारनि ऐं बचड़े जे ईसाले सवाब जी नियत सां
महफिल के मुनाक़िद करे उन में मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद वारी सोहनी महफिल के शामिल कयो वियो आहे, ज़िक्र मुस्तफ़ा के शामिल कयो वियो आहे। छो त आशिकन जो अक़ीदो आहे त ख़ुदा खे शइ उहा वणंदी आहे जेका निस्बत वारी हूंदी आहे, न रुॻी ख़ुदा खे पर सची हो आहे त जेका शइ ख़ालिक खे वणंदी आहे मख़लूक खे बि उहा ई शइ वणंदी आहे। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर ईसाले सवाब ते ऐं मौत ते मुनासिब टाइम जे अंदर ॻाल्हाए ऐं इंशाअल्लाह ताला अज़मत मुस्तफ़ा मक़ाम मुस्तफ़ा शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जेको अल्लाह ताला चवरायो तव्हां दोस्तनि यादो इंशाअल्लाह गोश गुज़ार कंदासीं। दुआ है रब करीम खां त मुंहिंजा करीम रब हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, सब खां वॾो सच इहो आहे त कायनात जो हिकिड़ो ज़र्रो भी अल्लाह ताला जे हुकुम खां सवा हेॾे होॾे नथो हिली सघे। इहो सच आहे, ॻाल्हाए इहो सच आहे, इहो कायनात जो वॾो सच आहे। अल्लाह ताला जे हुकुम खां सवा कायनात जो हिकिड़ो पत्तो भी हिली नथो सघे। जॾहिं ख़ुदावंद क़ुद्दूस जे हुकुम खां सवा हिकिड़ो पन भी नथो हिली सघे त ही हेतिरा माण्हू जेके गॾु थिया आहिनि इहे बि चओ पाण ई न थिया आहिनि, अल्लाह जे रज़ा सां गॾु थिया। ख़ासि करे अहिड़ी महफ़िल में गॾु थियण जंहिंजो कोई दुनिया जो मक़सद न हुजे, अल्लाह जी रज़ा हुजे। छो त दोस्त इहा ई त मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजे उम्मत जे मथां शफ़क़त आहे ऐं अल्लाह ताला जो मुंहिंजे महबूब जे उम्मत जे मथां प्यार आहे। इहो ई त अल्लाह जे रज़ा जी निशानी आहे जो ॾिसण में हिकिड़ो हूंदो आहे, कमु केतिरनि जो थी वेंदो आहे। महफ़िल त अॼु मुनाक़िद कई वई आहे मरहूम मग़फ़ूर अयाज़ अली उस्ताद अयाज़ अली सूमरो जे बख़्शिश लाइ। इन लाइ महफ़िल मुनाक़िद कई वई आहे न, थोरो ॿुधायो इन लाइ महफ़िल मुनाक़िद कई वई आहे त गॾिजी दुआ घुरूं उन मरहूम जी अल्लाह ताला मग़फ़िरत फ़रमाए। छा था सम्झो त जेके आया हूं उहे ख़ाली वेंदासीं? सोची वठो न। इहा ई त मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत ते मुंहिंजे करीम रब जो करम आहे त मुंहिंजा पुनल न तोसां लेखो कयो आहे न तुंहिंजनि साईं को लेखो कयो आहे। मुझे बेनियाज़ रब न पंहिंजे महबूब सां कॾहिं लेखो कयो, न महबूबनि जे ग़ुलामनि सां लेखो कयो। ज़रा सोचो, ख़ैर ख़ैरात कयूं था, देगियूं लाहियूं था, कयूं काॾे था? साबिक़ा अंबिया जे उम्मतुनि ॾे थोड़ी नज़र त कयो। ख़ैर ख़ैरातूं त उहे बि कंदा हुया, काॾे कंदा हुया? ज़रा तारीख़ जे मथां गौर त कयो। अल्लाह जे राह में ख़ैर कंदा हुया, ख़ैर करे पोइ या मैदान ते रखी करे इबादात शुरू कंदा हुया या जबल जे पहाड़नि ते रखी करे अजे इंतज़ार कंदा हुया, दुआऊं घुरंदा हुया त ॾिसूं रब कबूल करे थो या नथो करे। जॾहिं कबूल थींदियूं हो अचानक कोई हवा जो झूठो खुलंदो हो या को अहिड़ो मामिलो थींदो हो शइ गुम थी वेंदी हुई, यानी उन्हनि खे नसीब कोन थींदी हुई। मुंहिंजे करीम रब जो करम त ॾिसो, मुंहिंजे करीम रब जो थोरो त ॾिसो। इन में राज़ एतिरो हुयो जो जेको माण्हू ख़ैर ख़ैरात कंदो हो, अगरि उन जे नियत में ख़ुलूस न हूंदो हो, अगरि उन जे नियत में सचाई न हूंदी हुई, उन जो ख़ैर
क़बूल कोन थींदो हो दुनिया जे ॾाढो शर्मसार थींदो हो दुनिया उन ते हीड़ो हीड़ो कंदी ही केॾो गुनाहगार आहीं जो अल्लाह तुंहिंजो ख़ैर बि क़बूल न कयो आहे यानी उन जा ऐब ज़ाहिर थी पवंदा हुआ उन्हनि जूं कमज़ोरियूं कोताहियूं ज़ाहिर थी पवंदियूं क़ुर्बान वञा ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे मथां मुंहिंजे करीम रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे करे ग़ुलामनि ते करम करे छॾिया महबूब तो महबूब जे करे तुंहिंजे ग़ुलामनि खे बि मां अल्लाह ढके थो छॾियां मुंहिंजा महबूब उन्हनि खे बि दुनिया जे ॾाढो ख़्वार नथो कयां उन्हनि खे इजाज़त ॾेई थो छॾियां पचाइनि बि पाण खाइनि बि पाण दोस्तनि खे खाराइनि मां अल्लाह अजर ॾेई छॾींदोमान मां अल्लाह उन्हनि खे ख़्वार कोन कंदुसि त तव्हांजे नियत में ख़ुलूस हुयो न हुयो बाक़ी एतिरो आहे मुंहिंजा महबूब जेतिरी नियत में सचाई कंदा मां अल्लाह उन्हनि जे ख़ैर जा एतिरा दर्जात बुलंद करे छॾींदुसि ये मेहरबानी कंहिं कई ॻाल्हायो कंहिं कई करीम रब पर कंहिंजे करे कई इन शइ खे जेकॾहिं जेको बि न भुलाईंदो उनजो बेड़ो पार आहे इन शइ खे भुलाई त मुंहिंजा दोस्त छो त आहे ई निस्बत दुनिया जा मिसाल बि ॾींदो हलंदुसि दीन जा मिसाल बि ॾींदो हलंदुसि दुनिया सां तालुक रखण वारा दोस्त बि वेठा आहिनि हिते दीन सां तालुक रखण वारा बि दोस्त वेठा आहिनि मुंहिंजा दोस्त हिकिड़ी आंगुर तुंहिंजीअ में 5,000 जी सोनी मुंडी हुजे घणनि हज़ारनि जी ॻाल्हि घणनि हज़ारनि जी ऐं हिकिड़ी आंगुर में 50 रुपए जो छलो हुजे 5,000 जी मुंडी तो पाण पंहिंजे मेहनत सां ठाराई हुजे पर 50 वारो छलो जेको आहे उहो तुंहिंजे दोस्त मदीने तैयब मां तोला तोहफ़ो करे आंदो हुजे ॿई तुंहिंजे चीच में पिया आहिनि हाणे को तोखे चवे थो न ॿिन्ही मां हिकिड़ी शइ मूंखे ॾे घुरण वारो बि प्यारो आहे ॾियणी बि ज़रूर आहे दिलि खां पुछ 5,000 खे मिठो कंदे या यार जे तोहफ़े खे मिठो कंदे सोची पो जवाब दे 5,000 खे मिठो कंदे या पंहिंजे महबूब दोस्त जे उन तोहफ़े खे मिठो कंदे हिकिड़ो ॾियण वारो महबूब ॿियो जे महबूब जे मुल्क तां आयो आहे उनजी क़ीमत ई कोन्हे याने मुंहिंजा दोस्त हे फितरी अमल आहे फितरी तौर ते इंसान मजबूर आहे त जेका निस्बत हूंदी आहे उहा माण्हूअ खे ॾाढी वणंदी आहे इहे सच आहे न अञा सादो करे तोखे ॿुधायां अञा सादड़ो करे तोखे ॿुधायां शहर में हसीन जमील ॿारड़ो बि हुजे हिकिड़ो सादड़ो ॿारड़ो बि हुजे पर हिकिड़े उन हसीन जमील ॿारड़े जी निस्बत हिकिड़े मिसकीन घराणे सां आहे ऐं उन सादड़े कारड़े ॿार जी निस्बत कंहिं अमीर घराणे सां आहे माण्हू मुतवजह कंहिं ॾे थींदा ॻाल्हायो ॿई किरी पिया भॼी कंहिंखे खणंदा कपिड़ा कंहिंजा छंडींदा रंग खे कोन ॾिसंदा निस्बत खे ॾिसंदा रंग खे न ॾिसंदा निस्बत खे ॾिसंदा ओ मुंहिंजा सोना जेकॾहिं दुनिया में तोखे निस्बत प्यारी आहे त मुंहिंजे ख़ुदा खे बि निस्बत प्यारी आहे सच थी मुसलमान जेको दीन आहे जंहिंजे करे अॼु तव्हां असांखे पटका बि आहिनि माशाअल्लाह सुहारियूं बि आहिनि वॾा वॾा इदारा क़ाइमु कये वेठा हूं वॾा वॾा मुफ़्ती आलिम पाण खे सॾराए रहिया हूं इहो सदको छाजो आहे चओ दीन जो आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन दीन जे हक़ीक़त खे जेकॾहिं हिकिड़े मिंट जे लाइ आॾो रखंदे त ख़बर पइजी वेंदी त दीन चइबो छाखे आहे कहिड़ो अर्ज़ कयूं त दीन थोरो ॻाल्हाईंदा जो न की नारो न की ढारो सिर्फ़ ॻाल्हायो ऐं सम्झो छो त मुंहिंजा दोस्त दीन आहे मुंहिंजे ख़ुदा ऐं मुंहिंजे महबूब जो प्यारो अर्ज़ पे कयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंजो नालो दीन आहे उहो छा आहे आम माण्हूअ जे दिमाग़ में त इहा ॻाल्हि आहे त नमाज दीना रोज़ो दीना ज़कात दीना हज दीना हज जो नालो दीना रोज़े जो नालो दीना नमाज जो नालो दीना तिलावत जो नालो दीना नेकीअ जो नालो दीना इनखे दीन त सॾींदा आहियूं न था जेको माण्हू पटको ॿधंदो ॾाढ़ी रखंदो क़ुर पढ़ंदो हे दीनदार आहे ऐं जेको बेॾाढ़ियो या पटको न अदा हे बेदीन आहे यानी असां पंहिंजूं हिकिड़ियूं अजीब थियरियूं ठाहे वेठा आहियूं लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सच इहो न
नाहे त दीन इन्हनि शयुनि जो नालो आहे। दीन चइबो छाखे आहे? ओ नौजवान गौर कर, जंहिंजो नालो दीन आहे। दीन छाखे चइबो आहे? जो त दीन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अदा जो नालो आहे। वरी जुमिलो दोहरायां थो, दीन छाजो नालो आहे? मुंहिंजे महबूब जे अदा जो नालो आहे। निमाज़ मुझे करीम मुस्तफ़ा हथड़ा मथे खया तकबीर तहरीमा बणजी वई। मुझे महबूब मुस्तफ़ा हथड़ा बधा तुझो क़याम बणजी वयो। मुझे करीम आका गोड़न ते हथ रखिया तुझो रुकू बणजी वयो। मुझे करीम आका पांजी पेशानी ज़मीन ते रखी सजदो बणजी वयो। निमाज़ जेका निमाज़ आ छाहे जो अदाए मुस्तफ़ा जो नालो त निमाज़। अल्लाह त फरमाए छड़ियो अक़ीमुस सलात, निमाज़ कायम कयो। लेकिन निमाज़ जो को कद बुत त कोन हुयो, निमाज़ का काठी त कोन हुई, निमाज़ कंहिं शइ जो नालो त कोन हुयो। रब त हुकुम ॾेई छॾियो त अक़ीमुस सलात, निमाज़ कायम कयो। हाणे निमाज़ आहे छा, उनखे कायम कयो कीअं? मौला वञो काॾे? रब जो ॿिए पासे न वञो। राज़दान जा राज़ ॼाणण था चाहियो त हुनजे महबूब जे दरड़े ते हलिया वञो। मुझे करीम रब फरमायो जेकॾहिं मूंखे ॼाणण चाहियो था, मुंहिंजे दीन खे ॼाणण चाहियो था त ॿियो दरड़ो कोन अथव। मां ख़ुदा पंहिंजे महबूब जो हिकिड़ो ई दरड़ो खोले छॾियो आहे। सभु दर रब फरमाए थो बंदि कयमि। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया के मुझे करीम रब दुनिया ते नबूवत नहीं मोकलियो, रिसालत नहीं मोकलियो। लेकिन मुझे करीम रब जॾहिं मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के इन ज़मीन जे तख्ते ते ऐलाने नबूवत करायो। मुझे करीम रब तमाम दरवाजा बंद करे कायनात के बुधायो, ओ कायनात वारो जंहिं घोट जे करीम रब कायनात सजाइया। हाणे हुकूमत क़यामत ताईं उन मुझे महबूब घोट जी हलण वारी आहे। तमाम अंबिया जे शरीयतुनि जा दरवाजा कंहिं बंदि कया? चो मुझे करीम रब गाला कंहिं बंदि कया? ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मञण वारा जे अॼु बि चवनि ऐं चई रहिया आहिनि त ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। ॿुधा उनखे तूं मुस्लमान सॾींदे या ईसाई सॾींदे? जवाब ने मुझा दोस्त अजीज ईसा अलैहिस्सलाम भी अल्लाह जो नबी आ। जेकॾहिं सुणे मूसा कलीमुल्लाह जे मञण वारो उम्मती चवे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, ओ मुझा दोस्त अल्लाह जे वहदानियत जो भी इकरार करे रहियो आ। सुणे मूसा कलीमुल्लाह जे नबूवत जो भी इकरार करे रहियो आ। मगर उनखे मुस्लमान नथो चवी। छो नथो चवी? इन करे नथो चवी हालांकि अल्लाह जी वहदानियत भी हक़ आ, मूसा कलीमुल्लाह जी नबूवत भी हक़ आ। लेकिन उनखे मुस्लमान इन करे नथो चवी जो चवी थो त मुझे करीम रब तमाम अंबिया जे शरीयत ऐं कानून जा दरवाजा बंद करे मुझे करीम रब पंहिंजे रज़ा जे लाइ हिकु महबूब मुस्तफ़ा जो शरीयत जो दरवाज़ो खोले छॾियो आहे। अञा चओ त वधी चवां, अञा चओ त वधी चवां, इएं तो वधी चवां मुंहिंजा दोस्त अज़ीज़। जंहिं ते ख़ुदा राज़ी थींदो आहे, केरु? जंहिं ते ख़ुदा राज़ी थींदो आहे उनखे मुंहिंजो अल्लाह दरे मुस्तफ़ा नसीब कंदो आहे। जुमलो दोहराया मुंहिंजा दोस्त, फ़क़ीर आहियां, आलिमन जो ग़ुलाम आहियां, मुफ्तिन जो ग़ुलाम आहियां, उलमा जो ख़ादिम आहियां, ऐं फ़क़ीर माण्हू आहियां। मुंहिंजो अंदाज़ पंहिंजो फ़क़ीराणो आहे, लेकिन ठकाव बटाकुन ते यकीन न रखंदो आहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंदाज़ सादड़ो आहे। मां वरी थो जुमलो दोहरायां, जंहिं ते मुंहिंजो ख़ुदा राज़ी थींदो आहे,
जेते अहकमुल हाकिमीन राज़ी थींदो आहे जेते मुंहिंजो बेनियाज़ रब राज़ी थींदो आहे उनखे काॾे मोकिलींदो आहे जो उनखे दरे मुस्तफ़ा नसीब फरमाईंदो आहे वरी जंहिंते मुंहिंजो मदीने जो यार राज़ी थींदो आहे उनखे रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में पुॼाईंदो आहे दलील ॾींदो हलां ऐं अहिड़ो दलील ॾियां जंहिंखे कोई बि रिजेक्ट न करे सघे मुस्तनद वॾो मज़बूत दलील थो ॾियां जेको अदे वली दाद खे बि वणे अदे करीम दाद खे बि वणे इनकार जी गुंजाइश न हुजे छो त सजण साईं जे दर जो ग़ुलाम आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नालो थो वठां कंहिंजो चो हज़रत अमीर उमर जो कंहिंजो नालो वरतुम हज़रत अमीर उमर जो नालो थो वठां उन ज़िंदगीअ जे मथां थो अचां जेसिताईं अल्लाह उन ते राज़ी कोन थियो हो जेसिताईं ख़ुदा उन ते राज़ी कोन थियो हो तेसिताईं उन जे हथ में तलवार हुई जेसिताईं ख़ुदा राज़ी न हो उन जे अंदर में मुझे महबूब मुस्तफ़ा जे ला मोहब्बत मौजूद कोन हुई जेसी ख़ुदा राज़ी न हुयो तेसिताईं उमर बिन ख़त्ताब जे दिल में मुझे मुस्तफ़ा जी मोहब्बत कान हुई तलवार खणी घुमंदो फिरंदो हुयो मुसलमान गौर करे जवाब दे जॾहिं मुंहिंजो सुहिणो करीम रब उमर बिन ख़त्ताब ते राज़ी थियो केरु राज़ी थियो जवाब दे केरु राज़ी थियो मुंहिंजो अल्लाह राज़ी थियो हादी केरा चओ हिदायत कंहिंजे हथ में अचो छो त दुनिया खे उबतियूं ॻाल्हियूं ॿुधाइण सवलियूं सुबती ॾाढी ॾुखी आहे ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ अॼु ही इश्क जे कचहरीअ खे ॿुध ऐं गौर कर इंशाअल्लाह ताला जे नसीब तुंहिंजो भलो हूंदो त मीलाद वारे जे सदके तुंहिंजो बि बेड़ो पार जेकॾहिं नसीब तुंहिंजो भलो हूंदो मां अर्ज़ पे कयो सुणे उमर बिन ख़त्ताब जे मुतालिक उमर बिन ख़त्ताब जेसिताईं अल्लाह राज़ी न थियो तेसिताईं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ अंदर में दुश्मनी रखियो पियो वठे पर जॾहिं मुंहिंजे करीम रब सुणे उमर बिन ख़त्ताब खे हिदायत वारो कयो हादी अल्लाह जी ज़ात आहे जॾहिं अल्लाह उनखे हिदायत नसीब कई हिदायत ॾिनी मुंहिंजे करीम रब मिली उमर बिन ख़त्ताब खे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जवाब ॾे उन उमर बिन ख़त्ताब खे उहा अल्लाह जी ॾिनल हिदायत किथां मिली चओ दरे मुस्तफ़ा तां मिली जॾहिं मुंहिंजो रब राज़ी थियो उमर बिन ख़त्ताब ते हादी हिदायत ॾिनी उन जे दिल जी दुनिया तब्दील कई मुझे करीम रब उन जे दिल में कहिड़ो ख्याल आयो न की हेॾे वयो सिधो मुझे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि ते किरी हमेशा जे लाइ ग़ुलाम बणिजी वियो यानी जैते खुदा राजी थी दो उनके कादे मोकली दो जवाब दे तेरे मुस्तफा सोच महबूब जे दर खां सवा काई गली ना है जैते खुदा राजी थे उनके दरे मुस्तफा मिले वरी जंहिंखे दरे मुस्तफ़ा मिलंदो आहे उनखे खुदा जो कुर्ब मिली वेंदो आहे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि में आयो महबूब जी ग़ुलामी क़बूल कई महबूब जे नबूवत जी दावा क़बूल कई महबूब जी इताअत क़बूल कई जॾहिं महबूब जो ग़ुलाम बणिजी वियो पहिरीं उमर बिन ख़त्ताब हुयो पहिरीं दुनिया जे अंदरि रुगी माण्हू हुन खां डिॼंदा हुया अॼु ग़ुलामीअ मुस्तफ़ा में आयो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जो सिलो निहार हिकिड़ो ई ॿुधाए पियो थो अॻिते मोटां अॼु उमर बिन ख़त्ताब मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम थी चुको आहे जॾहिं ग़ुलामीअ मुस्तफ़ा जे अंदरि पंहिंजे पाण खे रंगे थो छॾे त काथे रही मिस्र काथे रहियो मदीनो
केड़न शहरन जो नालो वरतम काथे रही मिस्र काथे रहो मदीनो मदीने तय्यबह जे अंदर अज उमर बिन खत्ताब उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु मुस्लिमान जो अमीर यानी बादशाही जे तख्त ते चढ़ियो वेठो आ एजे करे जो गुलामी मुस्तफा जे करे वेठो आ ओडा मिस्र जे अंदर जडे मिस्र फतह थी चुको गवर्नर पहुंची चुको दरिया नील वहण का इनकार कयो छो त हमेशा को न वहदो हुयो अज भी को न थो वहे मामूल होयो नौजवान न्याणी दरिया नील जे अंदर ज़बह करे रत वहायो वींदो हो बाद में दरिया नील वहंदो होयो अज उते गवर्नर आम नाहे उते अज मुस्तफा करीम जे गुलाम जो गुलाम गवर्नर बणजी वयो आ ओ चवे थो ये कोन थींदो ये हुकूमत आम नाहे गुलामी मुस्तफा जी हुकूमत आ कासिद मोकलींदो आ काथो मोकलींदो आ मुजा दोस्त मिस्र मा कासिद मदीने इंदो आ उमर फारूक उते ही वेठो आ कासिद खतड़ो खणी आयो आ सोना दरिया नील नथो वहे दुनिया जी तारीख बुधाए थी दरिया तदे वहंदो आ जदे न्याणी ज़बह कबी आ हुक्म कहड़ो आ वहा मुझे मुस्तफा जा गुलाम मुझे मुस्तफा जे गुलामन जी बादशाही त निहार सुने उमर तेरे कान के खत थो लिखे कहंदे चो दरिया हदे दरिया ने खत लिखी रहो उमर बिन खत्ताब सुकल दरिया जे वारिय ने खत लिखी रहो छो त मुझे मुस्तफा जे गुलाम के खबरा मा आमना या मा त मदीने वारे मीर जे दरजो गुलाम जेको मदीने वारे मीर जे दरजो गुलाम हुंदो आ मुझो अल्लाह उनके दुनिया जी बादशाही अता फरमाइंदो आ न रुगी इंसानन जे मथा न रुगी जानवरन जे मथा पर मुझा दोस्त अजीज जमीन ते वारिय जे जर्रे जर्रे जे मथा भी मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जी हुकूमत हुंदी आ खत थो लिखे ओ दरिया जे कदे अल्लाह जे रज़ा जे खातर वहणो थई त वह न त तुझी जरूरत नाहे मां महबूब मुस्तफा जो गुलाम हां तू वही न वही असा जेला असा जो खुदा ऐ महबूब मुस्तफा काफिया खत बंद थी वयो कासिद के वापस दिनो वयो वञी गवर्नर खे दे दुनिया जी दोस्तो तारीख गवाह हुआ उन गवर्नर खत खणी दरिया नील जे उन वारिय में बीही करे खत पढ़ी बाहर निकता इए दरिया वहण शुरू कयो जो अज ॾींहं ताईं बीहण जो नालो ही कोन्हे मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन के अल्लाह एतरी ताकत ॾिनी है जंजे गुलामन के एतरी ताकत बुधाओ न आका जो मकाम छा हूंदो जंहिंजे गुलामन जी एतरी ताकत उन आका जो मकाम छा हूंदो ओ मुंहिंजा दोस्त अजीज मोटी जा सागी जगह ते मां अर्ज पे कयो त मुंहिंजे खुदा के निस्बत ॾाढी गाली याद विसरी वे मुझे करीम रब के निस्बत ॾाढी वणदी आ ओ मुंहिंजा दोस्त अजीज हे निस्बत वारी महफिल आ इन महफिल जी निस्बत ईसाले सवाब मरहूम मोहम्मद अय्याज उन जे घर वारन जे बचड़न जे नियत आ लेकिन निस्बत हिन महफिल जी मुझे करीम आका अलैहि सलातो वसलाम जे मीलाद पाक सां कई वया दिल चवे थी त पहिरीं जह मुंहिंजा दोस्त अजीज नियत सां प्रोग्राम कयो वयो आ उन नियत ते थोरो ॻाल्हायां मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो और रब्बना ग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान मुझे बेनियाज़ रब कहे गाला कहे गर्मी वाकई ॾाढी आहे मूंखे गर्मीअ जो एहसास आहे पर हिते पको तो पहले थोड़ो ॻाल्हाईंदा अचो मुझे बेनियाज़ रब पांजे सोहणे कुरान करीम जे अंदर तव्हां असांखे दस ॾिनो आहे कहिड़ो रब्बना अल्लाह तो फरमाए
पांजे परवरदिगार खां दुआ घुरो मौला कड़ी दुआ घुरो इग़फिर लना या अल्लाह असा के मुआफ़ फरमा वली इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। ओ मुझा करीम रब असा के भी मुआफ़ फरमा असा जा ओहे भाइर जेके दुनिया छड़े चुका हन ओ मुझा करीम रब उन्हनि खे भी मुआफ़ फरमा। यो दस कह दिनो गाला कह दिनो अल्लाह फरमाए तो त बख्शिश जी दुआ पंहिंजे लाइ भी घुरो पंहिंजा दुनिया छड़े वञण वारनि भाइरुनि जे लाइ भी घुरो न रुगी भाइरुनि जे लाइ नमाज़ में वेही दुआ घुरंदो आहीं रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर बख्शिश जो दस दिनो हिय बख्शिश जी दुआ घुरो नमाज जी या केडी वडी बरकत जो अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर अब्बे अम्मा जे ला दुआ जो हुक्म दिनो त पांजे अब्बे अम्मा जे ला दुआ घुरो नमाज जी बरकत निहार मुसलमान नमाज पढ़ण वारो कुरान करीम पढ़ियल आहे या नाहे चवे तो पुछा हिन इमाम जे पोयां पढ़ी रहियो आ इमाम नमाज जे आखिर में जॾहिं इहा दुआ पढ़ी रहियो आ ओ मुझा करीम रब रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। नमाज में दुआ पंहिंजे बच्चन जे लाइ भी पंहिंजे लाइ भी अब्बे अम्मा जे लाइ भी हुज़ूर जी सॼी उम्मत लाइ भी नमाज पढ़ मुसलमान वॾी बरकत थी नमाज में वॾी बरकत थी नमाज में नमाज अल्लाह जे क़ुर्ब जो ज़रियो आहे नमाज मोमिन जो मेराज आहे चवण दे मूंखे नमाज उहो तोहफ़ो आहे जंहिंजे ॾियण वारो रब्बुल आलमीन वठण वारो रहमतल लिल आलमीन एॾो वॾो तोहफ़ो अल्लाह ताला तोखे नसीब फरमायो आहे मुसलमान नमाज में सुस्ती न कर त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बख्शिश जे दुआ जो दस मुझे करीम रब कुरान करीम में असां तव्हांखे दस ॾिनो आहे यानी पंहिंजे वञण वारनि भाइरनि जे लाइ दुआऊं घुरो अॼु बि महफ़िल दुआ जी आहे त मुंहिंजा करीम रब मरहूम उस्ताद मोहम्मद अयाज़ जी मग़फ़िरत फरमा उन जे बचड़नि जी मग़फ़िरत फरमा इन नियत सां महफ़िल कई वई आहे मुझा दोस्त अज़ीज़ इनफिरादी दुआ भी ताकत वारी आ पर इज्तमाई दुआ अञा वधीक ताकत वारी आ मुझे करीमा का फरमायो जॾहिं 40 ईमान वारा गॾिजी रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में हथड़ा खणंदा मुझो अल्लाह उन्हनि जा हथड़ा कोन मोटाईंदो छो त उन 40 ईमान वारनि में कम अज़ कम हिकिड़ो अहिड़ो ज़रूर हूंदो आहे जंहिंजी का न का अदा मुझे करीम रब वटि क़बूल पियल हूंदी आहे हुआ भी मुझा दोस्त अजीज हदीस कुदसी जा कुछ लफ्ज़ हन मुझा दोस्त मुझे मदीने जे ताजदार फरमायो इन्ना रब्बकुम हय्युन करीम यस्तही मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा ता सोचीदा उदो फकीर जा कोई शेर ही कोन थो पढ़े पढ़ंदासीं
लेकिन मुझा दोस्त फिलहाल कुरान करीम हदीस पढ़न दे ता तुझो ईमान ताज़ो थे, ईमान तुझो मजबूत थे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो, मुझे करीम आका फरमायो त मुझो रब तो फरमा इन्ना रब्बकुम हय्युन करीम, बेशक तमा जो परवरदिगार तमा के जिंदगी करण वारो आ, जिंदगी भी ॾियण वारो आ, तमा जे मथा कर्म करण वारो आ, एहसान करण वारो। ओ करीम रब तो फरमाए यस्तही मिन अब्दिही, अल्लाह तो फरमाए मुखे पांजे बाने का हया ईंदो आ। छा ईंदो आ? यस्तही मिन अब्दिही, मुखे पांजे बाने का हया ईंदो आ। कीअं ईंदो आ? इज़ा रफ़ा यदैहि, मुंहिंजो रब तो फरमाए जॾहिं मुंहिंजो बांधड़ो दुनिया जा सभई सांगा लाहे, मां करीम रब जे दरबार में हथड़ा खणंदो आ, मां अल्लाह खे उन जे खयल हथड़नि जे मथां हया ईंदो आ। यरुद्दुहुमा सिफ़रा, कहिड़ो हया ईंदो आ त जेको मुंहिंजे दरबार में हथड़ा खयो वेठो आ, मां अल्लाह उन जा हथड़ा खाली कीअं मोटाया। अल्लाह जे दरबार में हथ केर खणंदो आ? जेको मदीने वारे जो गुलाम हूंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, गुलामी मुस्तफा जो इहो ई त मज़ो आ। अल्लाह ताला जे दरबार में हथड़ा खणंदो वेंदे, मुंहिंजो करीम रब क़बूल फरमाईंदो वेंदो। हाणे मुंहिंजी दिलि थी चवे थोरो जेकॾहिं इजाज़त ॾियो त हिकिड़ो अहम नुक़्तो ॿुधायांव, जेकॾहिं इजाज़त ॾियो, ऐं जेकॾहिं न त चओ त मां इश्क़ मुस्तफा शुरू कयां। अहम नुक़्तो कहिड़ो आहे? साबित करे ॾियां त इंसान कॾहिं बि मरंदो नाहे। छा चयो? इंसान करे मरंदो। ई जेके वेचारड़ा माण्हू, हिकिड़ी शइ फाइन अथव, सजण साईं जो फ़क़ीर आहियां, जेतिरो बि ॻाल्हाईंदुसि इंशाअल्लाह ताला ज़ुबान मां बद अख़लाक़ी जुमिलो न निकिरंदो, इंशाअल्लाह ताला न निकिरंदो। इहो तव्हांखे श्योरिटी आहे। लेकिन हक़ बयान करण में कॾहिं बि कमी कान कयो। जेकॾहिं इजाज़त ॾियो, चाहियो त, जेकॾहिं तव्हां चाहियो त कुछ मिंट लगदा, मां तव्हांजे आॾो साबित तव्हांखे करे ॾियां त इंसान कॾहिं बि मरंदो ई कोन्हे। इंसान कॾहिं बि मरंदो ई कोन्हे। वेचारा माण्हू सादड़ा वेचारा जेके औलिया अल्लाह जे नाले जल्द में चई छॾींदा आहिनि, बाबा हो त मरी विया, हो कुझु बि कोन्हनि के। औलिया अल्लाह त हिकिड़ो अज़ीम मक़ाम था रखनि। लेकिन चओ त मां तव्हांखे साबित करे ॾियां त आम जेको माण्हू आहे, आम माण्हू आहे जेको सादड़ो, नमाज़ पढ़े थो या नथो पढ़े, जेको पढ़े थो उहो बि कोन थो मरे, जेको नथो पढ़े उहो बि कोन थो मरे। चओ त यार तव्हांखे साबित करे ॾियां, मुस्लमान मोमिन त कोन थो मरे, पर काफ़र बि कोन थो मरे। चओ त साबित छा इरादो आहे करे ॾियां? थोरो ख़बर पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त ही जेका आम थ्योरी थी पहले त मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद, हो मुंहिंजा यार चवण वारो सच बि चवे थो। छो त क़ुरान करीम जूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन में मुंहिंजो रब फरमाए थो त जंहिंखे मां मारे छॾियां उहो ज़िंदा हूंदे बि मुअल ई हूंदो आहे, ऐं जंहिंखे मां ख़ुदा ज़िंदा कयां उहो दुनिया छॾण खां पोइ बि अल्लाह अकबर। लेकिन इहो मौज़ू वरी तब्दील थी वेंदो। सभ खां पहिरीं मुंहिंजा दोस्त, ख़ासि करे नौजवान ए कुराड़ा जेके आहिनि, इन्हनि जो अक़ीदो लोह खां वधीक मज़बूत आहे, सीहे खां वधीक मज़बूत आहे। असांजो जेको नौजवान आहे न, उन जो अक़ीदो थोरो तिरकड़ो आहे, थोरी का क्लिप ॾिठई दिमाग़ घुमी वियुसि। ओ नौजवान,
ज़हन खे हाज़िर कर कहिड़े बि मर्तबे फ़िक्र सां तुंहिंजो तालुक़ आहे उन सां मुंहिंजो कोई सरोकार नाहे हिकु हक़ीक़त बयान थो कयां इन हक़ीक़त मुंहिंजे खे ॿुधी पोइ जवाबु ॾे इंसान कॾहिं बि मोई कोन्हे को कॾहिं बि मरंदो ई कोन वॾो जुमिलो चई छॾियो इंसान कॾहिं बि कोन मोआ जॾहिं खां वजूद में आयो आहे उन खां बाद में इंसान कॾहिं मोई कोन्हे को कॾहिं मरंदो ई कोन हाणे जे तव्हांजी दिलि चाहे थी अचो त मां तव्हांजे ॾाढो पूरो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो नक्शो रखां जीअं बोर्ड ते नक्शो लिखी उस्ताद सम्झाईंदो आहे जीअं रियाज़ीअ जो हिसाब उस्ताद सम्झाईंदो आहे ईअं रियाज़ीअ जो मुकमिल नुक़्तो तव्हांखे सम्झायां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभ खां पहिरीं मूंखे ॿुधायो त इंसान जो रूह बनियो या जिस्म बनियो जवाब ॾियो ॻाल्हायो छा बनियो ॻाल्हाईंदा हलो सभ खां पहिरीं रूह बनियो जेके क़यामत ताईं पैदा थियण वारा आहिनि ॿुधायो आलमे अरवाह में उन्हनि जो रूह मौजूद आहे या कोन्हे ठीक है हाणे सब का पहिरीं अचो त क़ुरान करीम जे मथा अचो ए जेको आलमे अरवाह में अल्लाह ताला रूह पैदा फरमाया असल में रूह आहे छा रूह ॻाल्हायो रूह जिस्म जी त ख़बर आहे त हे अल्हम्दुलिल्लाह 6 फुट जो हमरा बीठो आहे लेकिन रूह छा आहे अचो क़ुरान करीम जे मथा अचो मुझे करीम रब मुझे महबूब के फरमायो वयसअलूनक अनिर रूह ओ मुझे महबूबा जी मुझे करीम रब सवाल करण वारा सवाल था कन तो महबूब का त रूह छाहे ओ मुझा महबूब तो सा प्यार करण वारो तुझो करीम रब जवाब ने महबूब उनके कुल रूह मिन अमर रब्बी ओ मुझा महबूब उनके चओ त जेको रूह वा वो अल्लाह जो अमरा अल्लाह जे अमर जो नालो रूह आ यानी आलमे अरवाह में के रहन जो अल्लाह जा अमर जॾहिं उन करीम रब जो हुक्म थींदो अमर थींदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे आलमे अरवाह में रूह मौजूद हन ॻाल्हि थोरी टिकी आहे तकड़ी करे वठां ज़हन हाज़िर आहे ज़हन हाज़िर आहे तकड़ी थोड़ो स्पीड वधाया गाल वरी मुखे बियो भी करनियो हन आलमे अरवाह में रूह मौजूद हन अल्लाह ताला जे हुक्म साईं आलमे अरवाह मा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हो रूह तो ईंदो आहे काॾे वेंदो आहे कीअं वेंदो आहे गौर कजा जॾहिं असांजो वजूद ही कोन हो तो असांजो जिस्म भी कोन हो जीअं अॼु जेके बाद में अचण वारा आहिनि अञा उन्हनि जो जिस्म मौजूद न आहे लेकिन उन्हनि जा रूह अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में मौजूद आहिनि हाणे उहो आलम अरवाह मां रूह कॾहिं ईंदो गौर कजा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ज़ाल मुड़स जी शादी थींदी आहे भला ईअं चवां थो जे असांजे अबे अम्मा शादी कई शादीअ खां बाद में मुंहिंजे करीम रब जे ज़ात हुक्म फरमायो कंहिंखे रूह के हुक्म फरमायो रूह उन अमड़ जे वजूद में अंदर आयो उहो जेको जिस्म ठहियल हुयो 4 महीना अमड़ खे गुज़रिया मसत बचड़े चुरण शुरू कयो अमड़ चयो त मुंहिंजे बचड़े खे साह पयो आहे हाणे चुरण फुरण शुरू थी वियो आहे जेसिते रूह न पियो तेसिते बच्चो चुरियो पे जवाब ॾियो ॻाल्हायो कोन पे चुरियो न हाणे इतां खां वठी शुरू थियो रूह ऐं जिस्म जो तालुक़ जॾहिं पाण में मिलियो आहे त जिस्म मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चुरपुर शुरू कई आहे अल्लाह जे हुक्म सां जेतिरो वक़्तु मुंहिंजे करीम रब चाहियो इहो जिस्म ऐं रूह अमड़ जे पेट में रहियो केतिरो टाइम चओ जेतिरो मुंहिंजे रब चाहियो उन खां वधीक रहियो तव्हांजी थधाईअ मां लॻे थो त न तव्हांखे को ठहके फहके वारो मौजू खपे जे इल्मी मौजू तो खपे त थोड़ो ॻाल्हायो जेकर न त असांजो रोज़ माण्हुनि सां धंधो आहे असांखे सभु मौजू अचनि था पर दिलि चाहियो त तव्हांखे उहे ॻाल्हियूं ॿुधायां जेके तव्हांखे फार एवर कम अचनि ख़ासि करे न्यू जनरेशन खे नौजवान खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमड़ जे वजूद में अल्लाह जे हुक्म सां रूह आयो हुक्म कंहिंजो थियो चओ अल्लाह जो
हुकुम कंहिंजो थियो हुकुम अल्लाह जो हुयो लेकिन मुंहिंजा दोस्त हुकुम जी सूरत कहिड़ी हुई चो अबे ऐं अम्मा जी शादी हुकुम अल्लाह जो सूरत अबे अम्मा जी शादी अबे अम्मा जी शादी न थे हाँ तू अस वजूद में कोन चवां जवाब दे तुझे असांजे अचण जो वजूद अबे अम्मा जी शादी हुकुम मुझे करीम रब जो थियो सूरत अबे अम्मा जी शादी थी जेसताईं मुझे अल्लाह चाहियो इहो रूह इहो जिस्म अंबड़ जे पेट में रहियो जॾहिं अल्लाह जो हुकुम थियो बचड़ो अंबड़ जे पेट खां ॿाहिरि आयो ॿुधा अल्लाह जे हुकुम सां आयो या पाण ई डोड़ी आयो जवाब ॾे कंहिंजे हुकुम सां आयो महीना 8 थिया आहिनि अमड़ बि चाहे थी त कचो ॿार न अचे डॉक्टराणी बि चाहे थी ॿार जो टाइम पूरो कोन आहे न अचे ड्रिपूं लॻी वयूं न अचे पर मुंहिंजो ख़ुदा चाहे थो त अचे ॿुधाए ईंदो या कोन ईंदो 9 महीना पूरा थी वया अमड़ चाहे थी ॿार अचे डॉक्टराणी चवे थी ॿार अचे पर मुंहिंजो रब नथो चाहे बहानो थी वियो ॿार हाव ते चढ़ी वियो आहे ॿार हेॾे थी वियो आहे ॿार हीअं थी वियो आहे सभई बहाना आहिनि जेॾी महिल मुंहिंजो रब चाहींदो ॿार निकिरी मैदान ते ईंदो यानी अमड़ जे पेट मां बि ॿार ॿाहिरि ईंदो आहे हुकुम कंहिंजो थींदो आहे हुकुम अल्लाह जो थींदो आहे मगर हुकुम जी सूरत तब्दील थींदी आहे सूरत कहिड़ी आहे चओ अमड़ जा सूर ई सूर अमड़ सूर खाईंदी आहे पोइ ॿार ईंदो या बिना सूरनि जे ईंदो आहे हाणे ॻाल्हि खे नोट कंदो हलजां पहिरीं बि हुकुम अल्लाह जो थियो सूरत तब्दील थी अबे अम्मा जी शादी अॼु बि हुकुम अल्लाह जो थियो आहे सूरत तब्दील थी आहे अमड़ जे लाइ सूर ई सूर हाणे जेसिताईं मुंहिंजे ख़ुदा चाहियो उहो इंसान ज़मीन ते रहियो जेॾी महिल मुंहिंजे अल्लाह हुकुम कयो हाणे ज़मीन ते रहण जे लाइ तुंहिंजो टाइम पूरो आहे वरी बि हुकुम अल्लाह जो थींदो इज़राइल कंहिंजे हुकुम सां ईंदो जवाब ॾे हुकुम वरी बि अल्लाह जो थींदो लेकिन हुकुम जी मुंहिंजा दोस्त सूरत तब्दील हूंदी कहिड़ी सूरत में थींदो चो इज़राइल जे सूरत में थींदो इज़राइल ईंदो दम परवाज़ थींदो दुनिया चवंदी त मरी वियो आहे लेकिन हक़ीक़त ॾे अॻिते हल ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जो हुकुम थियो ज़मीन ते न रहे हुकुम जी सूरत तब्दील थी इज़राइल आयो हमराह हलियो वियो हली हड़ई गॾिजी क़बर में छॾे आयासीं जो उस्ताद मरहूम मोहम्मद अयाज सुमरो के छड़े आयासीं कब्र में छड़े आयासीं लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज वरी हिकिड़ो ॾींहुं थींदो क़ुरान करीम जवाब ॾिनो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर मुझे करीम रब फरमायो